सुभान अल्लाह क्यों साफ करे पढ़ो बावाद बुलंदर सलवात अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद ही वसायो काबिल एहतराम मौलाना इमरान अली मंगी साहब जे मस्जिद सदा खिताब कयो हे रवाजा दो असाजो काबिल एहतराम जामिया मस्जिद जो खतीब मौलाना अमार हैदर हैदरी 20 मिनट मस्जिद सदा के खिताब कंदो सहज जी आमद खातिर पढ़ो बावाद बुलंदर सलवात आवाज़ बुलंद कर सलवात सलवात सभई गजी करे बुलंद आवाज़ सां पढ़ंदा या जंहिंखे सलवात अचे थी वो बुलंद आवाज़ सां पढ़े सलवात बिस्मिही ताला अल्हम्दुलिल्लाह अहलिही अस्सलातु वस्सलामु अला अहलिहा अम्मा बादु फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम या अली अंत मिस्लल काबा सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी बर मोहम्मद वाले मोहम्मद सलावत अज़ीज़ान मोहतरमो मुअज़्ज़ज़ सामीन चंद मिनट अवांजे आॾो इबादत कंदुसि इल्तिजाई आमदी जेतिरी देर ॻाल्हायां त अवां बि मूंसां ॻाल्हाईंदा आहियो मां तर्जुमो तो कयां बिना कहे विथी जे ऐ अली तो काबे जी मिसाल मौला सलामत रखे मुंहिंजी ज़ुबाननि जा गुनाह माफ़ थियनि जेके ज़िक्र अली इब्न अबी तालिब में ॻाल्हाइनि सवाल ज़हन में उथे तो त अली ऐं काबे जो मिसाल पाण में ठहे कीअं तो काबे में दीवारूं आहिनि अली में दीवारूं न आहिनि तवजो आहे न बाबा काबे के छत अली वटि अहिड़ी का शइ न आहे काबो हिकु जाइ ते हूंदो आहे ॿी जाइ ते नज़र न ईंदो आहे अगरि थकिया न हो ऐं गर्मी नथी लॻे काबो छड़ो मक्के में नज़र ईंदो आहे अली मौला जे लाइ लश्कर में दुश्मन 40 हिस्सनि में तक़सीम थिया दुश्मन बयान कयो अजीब नुमा मंज़र ॾिठोसीं अगरि हो पिया पोइ ते ॾिसनि हुननि खे अली पियो नज़र अचे असां पिया ॾिसूं असांखे सलवात पढ़ंदा त हिकु जहिड़ा ई कहिड़ी आहे काबे ऐं अली में अक़ल जवाब ॾिनो त काबे जे लाइ बि कुझु कानून आहिनि ऐं अली जे लाइ बि कुझु कानून आहिनि काबे जो कानून छा आहे गौर कंदा नामे मौला त जेको बि इबादत जे दौरान काबे का मुंह फेराईंदो उन जी इबादत ख़त्म थी वेंदी ज़िंदगी जे दौरान अली का मुंह फेराईंदो शजरे जी तहारत ख़त्म थी वेंदी वाह 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 सुभान अल्लाह नारे हैदरी मौला सुभान अल्लाह इलाही सुजाग थी ॿुधो था उन्हनि जो जिगर में हुजे कि पढ़ी पिया वञनि 15-15 मिनट सलवात पढ़ंदा मोहम्मद हाणे समझ में आयो तो ज़मानो अक्सरियत सां अली जो मुखालिफ छो आहे गौर कंदा नामे मौला छो त अली का आम शइ न आहे जंहिंखे हर को मञे अली के फ़क़त उहो मञींदो आहे जंहिंजो खून पाक नारा हैदरी बी हदीस नबी जी या अली
अंत मिसल अल कुरान या अल कुरान मा अलीन वल अली मा अल कुरान। कुरान अली सां गड्डा ऐं अली कुरान सां गड्डा। सागी तशबीह तुझा 2 मिनट अढाई मसाक पढ़ंदुस वरी पोइ जेस ताईं खतीब न ईंदो त बाबर बा पाण पढ़ंदो सलवात पढ़ंदा मोहम्मद वाले या रसूल अल्लाह। कुरान में कागज हन अली जी जिंद में कागज कोने तवज्जो है ना बाबा। कुरान में अखर हन अली जे मथा काशे तहरीर न थियला ये एक जड़ा कियन नबी फरमायो कुछ शर्त कुरान जे लायन कुछ शर्त अली जे लायन। मलिक किया या रसूल अल्लाह किया फरमायो खुदा कुरान में फरमायो ला यमसहु इल्ला अल मुतहरून। ज़ाहिरी पलीत कुरान जे करीब न वेंदो ऐं रत जो पलीत अली जे करीब न। अरे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। गुनाह माफ करे जेके ज़िक्र अली इब्न अबी तालिब में बुलंद थे सलवात पढ़ंदा मोहम्मद वाले। कुरान अली या काबो अली एक जड़ा इन जे लायन जो जेका सजा काबे जे दुश्मन जे लाया उहा सजा अली जे दुश्मन जे लाया। एक सलवात पढ़ो मोहम्मद वाले। अरे तरक्की लो काबे जे दुश्मनन के खुदा पत्थर हणाया गौर कंदा नामे मौला अबाबिलन जे जरिए ऐं नंढड़े पखियुनि जे ज़रिए वॾे कद वारे हैवाननि ऐं अरबनि खे ज़लील कराए खुदा साबित कयो अगर मां ज़लील करण ते अचां त 40 गज़नि वारे के 5 फुटनि जे आली जे ज़रिए ज़लील कराए। सलावत पढ़ना ज़मानो फख्र कंदो आहे उनखे फख्र करण घुर्जे। चवंदो आहे त असां मोहम्मद जा सुन्नती आहे जंहिंखे मुख़फ़फ़ में सुन्नी चइबो आहे। सुन्नी हुजे या शिया हुजे जिम्मेदारी इहा हूंदी आहे त मोहम्मद जो पैरोकार हुजे। कॾहिं मोहम्मद जे कौल ते अमल करे कॾहिं फेल ते अमल करे। गौर कंदा नामे मौला कोई कौल जे मुताबिक सुनी हूंदो आहे कोई फेल जे मुताबिक सुनी हूंदो आहे। कंहिंखे कौल मिलंदो आहे फेल न मिलंदो आहे कंहिंखे फेल मिलंदो आहे कौल न मिलंदो आहे। खुश नसीब क़ौम आहे जेका ज़मीन ते वेठी आहे जंहिंखे मोहम्मद हिक ई जाइ ते पंहिंजो कौल बि ॾिनो फेल बि ॾिनो। खुमे ख़दीर जे मैदान ते फेल इहो ॿुधायई त हथनि खां वठी अली खे बुलंद कयो ऐं कौल ॿुधायई मन कुंतु मौलाहु फहादा अलीयुल हैदरी। सुभान अल्लाह वरी भी नारा हैदरी। सलवात पढ़ंदा मोहम्मद वाले। बस चंद जुमला जिक्र में साहिब अर्ज कया आवां जाडो जॾहिं ज़हरा जे बच्चे जा मेहमान हैं बच्चा दोस्त ऐं अज़ीज़ मारिजी विया करबला जे रण में अकेलो रहिजी वियो न त मौला जी आदत हूंदी हुई जॾहिं बि घोड़े ते सवार थियणो हूंदो हुअसि त चवंदो हो अब्बास घोड़ो आहे अजरकुम अल्लाह। जंहिं टाइम ते मौला जी आख़िरी सवारी करणी हुई मौला जन के उन महिल अब्बास मौजूद न हुयो। मौला पुछे तो मुंहिंजो ज़ुलजनाह किथे आहे। अजरकुम अल्लाह भेनर क़रीब अची चवनि थियूं बात छो था पुछो। मौला फरमायो इन जे लाइ जो मां पाण हाणे ज़ुलजनाह के सजाए वरी उन ते सवार थी वञा रोअण वारो अदादारी जे ॾांहुं जो लफ़्ज़ अदा करे रहियो आहियां।
जीअं जो मौला चयो न ज़ुलजना वठी आयो त हज़रत रुक़ैया ज़ुलजना जी वाग खां वतियूं अची हज़रत हुसैन वटि बीहारियो त ज़ुलजना सजल हो। ज़हरा जे पुट ज़ुलजना ॾे ॾिसणु शुरू कयो। मुंहिंजा ॾिसो मां ॿ लफ़्ज़ अदा करे ऐं इबादत मुकमल कयां, छो त मुंहिंजो चाचो साईं बि तशरीफ़ खणी आया आहिनि मिंबर ते। ईअं मौला जन ज़ुलजना ॾे ॾिसनि था। हज़रत रुक़ैया पुछे थी भाउ छा था ॾिसो? मौला रोई करे चए थो ज़ुलजना खे सजायो कहे। अजरकुम अल्लाह। भेण चए थी भाउ मां सजायमि। चई इहा सजावट जो तरीक़ो त अब्बास जो हो। रुक़ैया तोखे कंहिं ॿुधायो? चई भाउ अधु राति जो अब्बास मूंखे सॾु करे ख़याम जे पोयां वठी रोई करे चए पियो रुक़ैया ॾिस ज़ीन हीअं रखिबो आहे, रिक़ाब हीअं रखिबो आहे, लजाम हीअं रखिबो आहे। मां पुछां भई भाउ मूंखे छो थो सेखारे? आवाज़ आयो मतां मां न हुजां ज़हरा जे पुट खे तकलीफ़। इन्ना लिल्लाह। मोमिनीन हज़रात, हींअर मुंहिंजे साम्हूं ख़तीब आले मोहम्मद मौलाना दरबान हुसैन इबादत कंदा। उन खां फ़ौरन बाद बहरुल मसाइब मौलाना मंजूर हुसैन सोलगी हिन मजलिस के खिताब कान फरमाईंदा। बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदतर सलवात। सूरह फातिहा। अल्हम्दुलिल्लाह अर्रहमान मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। अल्लाहुम्मा सल्ली। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे हैदरी। हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, अहल बैत हर दुश्मन ते लानत। बवाज़े बुलंद सलावत। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाह खुदा तवां सां सभिनी खे सिवाय गमे मज़लूम
सेखारे तवाए असा पंहिंजे दिल में जेके नेक तमन्नाऊं खणी आहियूं खुदा हिन ज़िक्र जे सदके पूरी फरमाए। बिल्कुल टाइम मुख्तसर मां तव्हांजे ॾो अल्लाह जे पाक कलाम हदीस कुदसी पढ़ण जो शरफ़ हासिल कयो आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला फरमाए थो लोला कलमा खलक़तुल अफलाक ए मुंहिंजा महबूब ए मुंहिंजा हबीब जेकॾहिं मां तोखे ख़लक़ न कया हां त न मां ज़मीन खे ख़लक़ कया हां न मां आसमान खे ख़लक़ कया हां न मां सिज खे ख़लक़ कया हां न मां चंड खे ख़लक़ कया हां न मां चरंदनि खे ख़लक़ कया हां न मां परिंदनि खे ख़लक़ कया हां न मां इंसाननि खे ख़लक़ कया हां न मां जिननि खे ख़लक़ कया हां न मां पाणी खे ख़लक़ कया हां जेकॾहिं ख़लक़ कयो आहे तो मुहम्मद जे सदके में ख़लक़ कयो आहे। हाणे अॻिते फरमाए थो लोला अली लमा खलक़तुक ए मुंहिंजा महबूब जेकॾहिं मां अली खे ख़लक़ न कया हां त मां तो मुहम्मद खे बि ख़लक़ न कया हां। यानी मुहम्मद मयारे खिलकत आहे अली जे। हाणे अॻिते मौला अल्लाह फरमाए थो लोलल फातिमतो लमा खलक़तुकुमा ए मुंहिंजा महबूब जेकॾहिं मां फातिमा खे ख़लक़ न कया हां त न मां तो मुहम्मद खे ख़लक़ कया हां न मां अली खे ख़लक़ कया। यानी फातिमा मयारे खिलकत आहे मुहम्मद जे भी ऐं अली जे भी। हाणे अल्लाह फरमाए थो लोलल हसन वल हुसैन लमा खलक़तुकुम जेकॾहिं मां हसन ऐं हुसैन खे ख़लक़ न कया त न मां तो मुहम्मद खे ख़लक़ कया न मां अली खे ख़लक़ कया न मां फातिमा खे ख़लक़ कया। इहा आहे फातिमा जंहिंजो अल्लाह एतिरो मक़ाम ख़लक़ कयो आहे। ही जॾहिं काइनात खे अल्लाह वजूद में आंदो काइनात ख़लक़ थी आसमान भी ख़लक़ थिया ज़मीनूं भी ख़लक़ थियूं तमाम जेके फरिश्ता भी ख़लक़ थिया अल्लाह ने फरिश्ता चवंदा खुदाया ही काइनात जो ख़लक़ कई थई पूरी काइनात अंधेरी आहे का रोशनी त आहे ई कोन। अल्लाह जो आवाज़ आयो फरिश्तो मां अल्लाह ख़ालिक़ आहियां मां जेकॾहिं का शइ ख़लक़ कंदो आहियां त फज़ूल ख़लक़ न कंदो आहियां उन जी को न को बंदोबस्त कंदो आहियां। ख़ालिक़ फरमाए थो जेकॾहिं मां ज़मीन ऐं आसमान ख़लक़ कयो आहे ऐं अंधेरो आहे त उन जे रोशनी जो बंदोबस्त बि कयो हूंदो। ॿुधाया कहिड़ो बंदोबस्त? अल्लाह जो आवाज़ आयो वञो जन्नत मां मुहम्मद जे धी जो नूर खणी करे काइनात में आणियो। जॾहिं फातिमा जो नूर काइनात में आयो तमाम काइनात ईअं रोशन थी वई जे चोॾीअ जो चंड हूंदो आहे। इहा जनाब फातिमा ज़हरा सलामुल्लाहि अलैहा जंहिंजे अज़मत खे इंसाननि सम्झो ई कोन्हे त जनाब फातिमा ज़हरा सलामुल्लाहि अलैहा जी अज़मत छा आहे। साईं जी आमद जे लाइ बवाज़े बुलंद सलावत। इहा जनाब फातिमा जंहिंजे लाइ इंसाननि खे ख़बर न आहे त फातिमा साईं जो अज़मत छा आहे। हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां तव्हांखे। हिकिड़ो आलिम दीन आहे उहो चए थो त मां पंहिंजे मज़हब जो वॾो आलिम हुयुमि। हू दुश्मन अहल बैत हुयो शियो न हुयो। चए थो त मां पंहिंजे मज़हब जो वॾो आलिम दीन हुयुमि ऐं मुंहिंजो बाबो उन खां वधीक आलिम हुयो ऐं असांजो मदरसो हुयो जंहिंमें कम फ़क़ति अहल बैत जे ख़िलाफ़ कयो वेंदो हो। उनजो कम फ़क़ति अहल बैत जे ख़िलाफ़ तवजो आहे न ॻाल्हि सम्झ में अचे थी अलाए। हाणे हिनजो कम छा हूंदो रुगो फ़क़ति शियनि जे ख़िलाफ़ कम करणु ऐं दुश्मन अहल बैत हुया अहल बैत जे ख़िलाफ़ कम करणु। हाणे चए थो त मूंखे अजीब मोहबत हूंदी जनाब फातिमा सां। उनजे ज़िंदगी जे मुतलिक़ मां थोरो घणो मुतालो कंदो रहंदो हुउमि। हाणे आलिम दीन चवे थो त हिकु ॾींहुं असांजे मदरसे में हिकु वॾो जलसो हुयो जंहिंमें दुनिया जा तमाम आलिम दीन हुया पर शिया मज़हब जा न गैर हुया। उन्हनि में जेको वॾो में वॾो आलिम दीन हुयो
जे वक्त मेंबर ते वेठो त मुझे ज़हन में अजीब ख्याल थियो मां उन आलिम दीन के उठी करे चयो त ए आलिम दीन अज मुझो तोखो सवाल आ जेकरे सवाल जो जवाब ॾिए त अर्ज़ कयां जेते सवाल जो जवाब आ जेकरे कीअं त मां अर्ज़ कयां जे तो बिस्मिल्लाह सवाल कर हाने मुझे ज़हन में जेको सवाल हुयो अजीब सवाल हुयो मां उठी करे चयो त मुझो सवाल इहो आहे त दीन में फातिमा जो केतिरो हिस्सो आहे अजीब सवाल आहे दीन में फातिमा साईं जो केतिरो हिस्सो आहे जॾहिं मां सवाल कयो तमाम जेके आलिम दीन हुया दुश्मन अहल बैत हुया हाणे जेकॾहिं दुश्मन अहल बैत जे मजमे में फातिमा जो नालो वरितो वञे तमाम मजमू चौंकिजी वियो ताजुब में पइजी वियो आलिम दीन बि ताजुब में पइजी वियो हिते सवाल कहिड़ो मजमे वारनि चयो आलिम दीन जो सवाल हिनखे छॾे ॾे मां चयो जेकॾहिं सवाल कयो आहे त जवाब ॾियणो पवंदई तवजो कजो मजमे वारनि चयो साईं खे सवाल जो जवाब ॾे हाणे चयो जेकॾहिं सवाल जो जवाब वठणो अथई हाणे तवजो कजो मजमे वारनि खे चई तव्हां बि तवजो कजो असां आहियूं नाहक ते तवजो कजो हुन आलिम दीन जे गिची में हिकिड़ो सफ़ेद रुमाल हुयो मदनी रुमाल छा कई मेंबर ते विछाई मथे करे तमाम मजमे खे ॾेखारी ॾिसो ही छा आहे तवजो कजो अजीब मिसाल आहे चए थो त ही रुमाल आहे चए थो हिन में को दाग या धपो आहे चवे थो न साईं हिन में त को दाग धपो न आहे बेऐबा सफ़ेद आहे चए थो हाणे तव्हांजे नज़र में ही रुमाल आहे मुंहिंजे नज़र में ही दीन आहे सॼे जो सॼो मुझे नजर में ही सजे जो सजो दीन आहे हाणे हुन आलिम दीन छा कयो मदरसे मां कैंची घुराई कैंची घुराए करे उन जो विचों टुकड़ो ऐन विचों टुकड़ो कटी हाणे हिकिड़े हथ में उहो टुकड़ो जेको कटी रुमाल मां ऐं ॿिए हथ में उहो रुमाल चई हाणे ॾिसो ही साईं रुमाल में ऐब अची वियो हिन मां टुकड़ो विचों कटिजी वियो रुमाल ऐबदार थी वियो ते तो न तव्हां न सम्झो ही जेको आहे दीन आहे जेको टुकड़ो आहे फातिमा जेकॾहिं दीन मां फातिमा खे कढियो थो वञे त दीन दीन न नथो रहे दीन नाक़िस थी थो वञे उहो आलिम दीन चवे थो त जंहिं वक़्त इहो जवाबु मिलियो त मां उथी करे चयोमांसि मुंहिंजो उन दीन मज़हब ते लानत आहे जंहिं मज़हब में फातिमा न आहे जंहिं वक़्तु हुन आलिम दीन इहा ॻाल्हि ॿुधी त हुनजो बाबो चए थो त मुंहिंजो बाबू जंहिंजो उथियो त मदरसे मां बंदूक खणी करे ऐं अॻिते वधियो चए थो त तूं असांजे दीन मज़हब ते लानत करे ऐं हितां तूं ज़िंदा वञे अजीब ॿुधो गौर करे ॿुधजो जॾहिं मुंहिंजे पीउ बंदूक मुंहिंजे मथां हलाई या अचानक मुंहिंजे ज़बान मां या ज़हरा जा जुमला निकिता इहे छुरिया मुंहिंजे जिस्म मां ईअं निकिरी विया हटा के मूंखे का बि ख़राश न आई जंहिं वक़्तु ख़राश न आई तमाम मजमे मां उथी करे 70 माण्हुनि अलियुनि वलियुनि जो कलमो पढ़णु शुरू कयो इहा आहे जनाबे फातिमा जी अज़मत बस अज़ादारो उहा जनाबे फातिमा मुसलमाननि उन साइण जे मथां बरंदड़ दरवाज़ा किराया अञा मुसलमाननि जी दिलि न भरी पुट जे जनाज़े में तीर लॻा अञा मुसलमाननि जी दिलि न भरी करबला में इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे घुरायो हता के शबीर मौला खे बि क़त्ल कयो वियो मुंहिंजी दिलि थी चवे ॿ चारि जुमला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे उन नरड़े फर्ज़न जा जंहिंखे अली असगर चयो वेंदो हो रोअण वारो जॾहिं मुंहिंजो मौला हुसैन वतन छॾियो त उन वक़्तु अली असगर जी उमिरि हुई 18 ॾींहं जॾहिं करबला में पहुता त 6 महीना उमिरि आहे मुझो तव्हां औलाद वारनि खां सवाल आहे
जंहिं मां जे झोली में 18 ॾींहं जो ॿार हूंदो आहे छा उहा मां सफ़र जे लाइक़ु हूंदी आहे? छा उहा मां सफ़र करे सघंदी आहे? पर अल्लाह ॼाणे कहिड़ी मजबूरी हुई इमाम हुसैन अलैहिस्सलाम के जो साईं रबाब के सफ़र ते वठी निकिता आहिनि। रोअण वारो इहो जॾहिं काफ़िलो करबला जे मैदान में पहुतो, अली असगर जे लाइ मौला पाणी घुरियो, पाणी कोन मिलियो, पाणी जे बदिले में तीर आयो। जॾहिं इहे सर कलम करे जुदा करे हिन काफ़िले खे 32 शहर या 36 शहरनि में आंदो वियो। जॾहिं माण्हुनि जी निगाह सरनि ते पवे हा, मौला हुसैन जे सर ते निगाह विझी करे चवनि हा त वाक़ई हिन बि जंग कई हूंदी। मौला अब्बास जे सर ते निगाह पवे हा, चवनि हा हिन भी जंग कई हूंदी। जॾहिं शहज़ादे कासिम जे सिर ते निगाह पवे हा, चवनि हा हिन भी जंग कई हूंदी। जॾहिं अली अकबर जे सिर ते निगाह पवे हा, चवनि हा हिन भी जंग कई हूंदी। जॾहिं अली असगर जे सिर ते निगाह पवे हा, रोई रोई मुंहं ते मातम करे चवनि हा अल्लाह ॼाणे करबला में जंग न थी आहे, वॾो ज़ुल्म थी वियो आहे। शाही बच्चा भी जंग जे लाइक़ आहिनि। आले मोहम्मद की ज़ात से बुलंदतर सलवात। मरो मकूर सैयद हमज़ अली शाह पप्पू शाह उनके मरहूमीन की मग़फ़िरत वास्ते भी हुसैन की ज़ात से बुलंदतर सलवात। साईं पप्पू शाह के फर्ज़ंदन भाइरन जे खानदान के तमाम अफराद के सेहत सलामती उम्र दराज़ी वास्ते साईं के ज़ात ते बुलंदतर सलवात। तवाज़ादार जेके जेके नजो की इबादत में पंहिंजूं नेक हाजतूं खणी आया हो, सभिनि जे क़बूल थियण वास्ते साईं जे ज़ात ते बुलंदतर सलवात। खालिक खल के छड़ी मगर ये कायनात कर्ज़ी हुसैन जी। खालिक खल के छड़ी मगर कायनात कर्ज़ी हुसैन जिया। सब हिकमतों अल्लाह के हथ में मगर कुर्सी हुसैन जिया। राह पके 7 पुट वठी ॾियण इन ॻाल्हि जो पक्को सबूत आहे त लोह कलम खुदा जो आहे मगर हलंदी मर्ज़ी हुसैन जिया। नाराए हैदरी। मौला जो सोनो नौजवान मता खान ज़ाकिर अलबे ज़ायद हुसैन लोहानी साहब जन 25 मिनट ज़िक्र आले मोहम्मद कंदा। उनका बाद में मौलाना मंजूर हुसैन सोलंगी साहब, उनका बाद में मौलाना इमदाद हुसैन सुजाई साहब। आले मोहम्मद की ज़ात ते बुलंदतर सलवात।